दर्जो छहों सबक पहिरियों हमद। इन हमद जे लिखण वारे शाइर जो नालो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। शाइर शाह अब्दुल लतीफ़ जे हवाले सां कुछ ॼाण हासिल कंदासीं। शाह साहिब 1102 हिजरीअ में ॼाओ हो। संदसि वालिद जो नालो सैयद हबीब शाह हो। संदसि कलाम शाह जो रिसालो सिंधी जो हिकु अहम दस्तावेज़ आहे। शाह साईं जो उर्स हर साल 14 सफ़र ते हाला में मल्हायो वेंदो आहे। हाणे असां हिन हमद जा बंद पढ़ंदासीं ऐं उन सां गॾु उन्हनि जी सम्झाणी पढ़ंदासीं। पहिरियों बंद पढ़ंदासीं। अवल अला अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायमा क़दीम वाली वाहिद वदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी। सम्झाणी। हिन शेर में शाह साहब फरमाए थो त पहिरीं नालो अल्लाह जो आहे जेको सभु कुझु ॼाणंदड़ सभिनी खां बुलंद ऐं सॼे जहान जो मालिक आहे। हू सघारो आहे ऐं पंहिंजी सघ सां असल खां मौजूदु आहे। हू हिकु आहे ऐं सभिनी जो पालींदड़ ऐं बाझारो आहे। इन्हीअ सचे साईंअ जी साराह कर ऐं इन्हीअ ॾाहप वारे साहिब जी वाखाण कर। हू महिरबान पंहिंजी कारीगरीअ सां सॼे जहान जे जनसार खे जोड़ींदो आहे। ॿियो बंद आहे। वहदहू ला शरीक लहू जॾहिं चयो जिन तिन मञो मोहम्मद कारणी हेजा साण हीण तॾहिं मंझां तिन ओतड़ कोन ओलियो। सम्झाणी। हिन शेर में शाह साहब फरमाए थो त जिन मुसलमाननि वहदहू ला शरीक लहू चयो यानी अल्लाह ताला खे हिकु करे मञाऊं ऐं उन सां कंहिंखे बि शरीक न कयाऊं ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलि जी मोहब्बत सां हिन काइनात जे पैदा थियण जो सबबु सम्झायाऊं त पोइ अहिड़नि इंसाननि खां को बि ख़राबु कमु न थींदो ऐं उन्हनि सां को बि रब जी बारगाह मां तड़जी धिकारजी न निकिरंदो। टियों बंद आहे। वदहू ला शरीक लहू ए विहाइज वेयो खटी जे हाराई हंधि तुंहिंजो हीअ पाणा चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो। हिन शेर में शाह साहब फरमाए थो त हू हिकु आहे ऐं संदसि को मट नाहे। तूं इन ई अक़ीदे खे हासिल करे उन ते पुख़्तो रह। तुंहिंजी कामयाब ऐं नाकाम थियण जो हंधि ई जहान आहे। जेकॾहिं इन ई अक़ीदे ते क़ाइमु रहंदे त महिरबान मालिक पाणे ई बिश्त जो रूहानी प्यालो पुर करे तोखे चवंदो त पीउ। चौथों बंद आहे। तूं चओ अल्लाह हिकिड़ो वाई ॿीम सिख सोई लिखियो लिख सचो अखर मन में। सम्झाणी। हिन शेर में शाह साहब फरमाए थो त तूं अल्लाह ताला जी साराह कंदो रह जेको अकेलो मालिक आहे ऐं उन खां सवाइ ॿी का बि ॿोली न सिख। तूं पंहिंजे दिलि में उहा ई ॻाल्हि लिखी छॾ जेका सची हक़ीक़त आहे। हाणे असां हिन हमद जी मश्क जी तरफ़ पहिरियों आहे सवाल पहिरियों आहे त हिननि बेतनि में शाह साईं अल्लाह ताला जी कहिड़ी साराह कई आहे। जवाब। हिननि बेतनि में शाह साईं अल्लाह ताला जी साराह कंदे फरमाए थो त पहिरियों नालो अल्लाह जो आहे जेको सभु कुझु ॼाणे थो सभिनी खां बुलंद ऐं सॼे जहान जो मालिक आहे। हू ताक़त वारो आहे। हू अकेलो आहे ऐं सभिनी खे पालींदड़ ऐं बाझारो आहे। ही समूरी काइनात हुन ई पैदा कई आहे। ॿियो सवाल आहे। वदहू ला शरीक लहू जो मतिलबु छा आहे। मतिलबु त हू अकेलो आहे उन जो केर बि शरीक न आहे। सवाल टियों आहे। हिननि बेतनि में शाह साईं कहिड़ो पैगाम ॾिनो आहे। जवाब। हिननि बेतनि में शाह साईं तौहीद जो पैगाम ॾिनो आहे ऐं अहिड़नि माण्हुनि खे जन्नत जो हक़दार सॾियो आहे जेके अल्लाह ताला जी तौहीद जा क़ाइल आहिनि ऐं उन सां गॾु कंहिंखे बि शरीक नथा कनि ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलि सां मञीनि था। उन खां अलावा शाह साहब जो उहो बि पैगाम आहे त हीअ दुनिया ई कामयाब ऐं नाकाम थियण जो हंधि आहे। जेको हिते तौहीद ते हलंदो उहो आख़िरत में कामयाब थींदो। हाणे कुझु लफ़्ज़ ॾिनल आहिनि जिन जी असांखे माना लिखणी आहे ऐं पोइ उन्हनि खे जुमलनि में कमु आणणो आहे। पहिरियों लफ़्ज़ आहे राज़िक। राज़िक माना रोज़ी ॾींदड़। उन जो जुमिलो थींदो अल्लाह ताला समूरी मख़लूक जो राज़िक आहे। ॿियो लफ़्ज़ आहे हमद। हमद माना तारीफ़ या साराह जंहिंजो जुमिलो थींदो समूरी मख़लूक अल्लाह ताला जो हमद करे थी। टियों लफ़्ज़ आहे वाली। वाली माना मालिक।
जुमिलो आहे काइनात जो असुल वाली अल्लाह ताला आहे। चौथों लफ़्ज़ आहे आला। आला माना इज़्ज़त वारो, अल्लाह ताला सभिनी खां आला आहे। पंजो लफ़्ज़ आहे अव्वल। अव्वल माना हिकु, अल्लाह ताला जी ज़ात अव्वल आहे। छहों लफ़्ज़ आहे हकीम। हकीम माना ॾाहप वारो, अल्लाह ताला हकीम यानी हिकमत वारो आहे। जोड़ माना ठाहिण, जुमिलो थींदो हिन काइनात जी जोड़ अल्लाह ताला ई कई आहे। हाणे कुझु हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि जीअं हकीम, रहीम, पीर, वेव, जिन, तिन, सुख, लिख। इहे अहिड़ी तरह सां अॻियां सवाल आहे हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद। लफ़्ज़ खटी, उन जो ज़िद थींदो हाराई, अव्वल, आख़िर, आला, अदना। जोड़, जोड़ जो ज़िद थींदो भञ। क़दीम, क़दीम जो ज़िद थींदो जदीद। जन्नत, जन्नत जो ज़िद थींदो दोज़ख।